वालरल कश्मीर पाकिस्तान के नक्शे जो हिस्सो बणिजी वियो। वफ़ाक़ी काबीना पाकिस्तान के नए नक्शे की मंजूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त कश्मीर पाकिस्तान जो हिस्सो बणिजंदो। हीउ नक्शो पहिरियों क़दम आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान की सदारत हेठि थियल वफ़ाक़ी काबीना के इजलास में पाकिस्तान के नए नक्शे की मंजूरी ॾिनी वई आहे। वफ़ाक़ी काबीना की मंजूरी खां पोइ नए नक्शे की महूरती तक़रीब मुनक़द कई वई। पाकिस्तान जो नओं नक्शो गॾियल क़ौमनि में पेश कयो वेंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त कश्मीर पाकिस्तान जो हिस्सो बणिजंदो। हीउ नक्शो पहिरियों क़दम आहे। वज़ीर आज़म चयो त समूरी कश्मीरी ऐं मुल्की क़यादत नक्शे की हिमायत कई आहे। हाणे पाकिस्तान जो सरकारी नक्शो आहे। इमरान ख़ान चयो त कश्मीर मसइले जो वाहिद हल सलामती काउंसिल जे ठहिराइण ते अमल आहे। कश्मीर मसइले जो हिकु ई हल आहे। पाकिस्तान कोशिशूं कंदो रहंदो। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त भारत 5 अगस्त जे क़दम खां पोइ नक्शो जारी करे मज़ाक़ कयो हो। असांजे बुज़ुर्गनि जे ख़्वाब खे वज़ीर आज़म हिन नक्शे में शामिल कयो आहे। शाह महमूद कुरैशी चयो त हीउ नक्शो मंज़िल जी अकासी करे थो। वाज़े करे छॾियो आहे त सियाचन अॼु बि पाकिस्तान जो हिस्सो आहे।